अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांखे बेहतरीन ख़बर ॾींदासीं, नई अपडेट ॾींदासीं सोप सीरियल पंहिंजावेरी जी। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल सिंधी सोप सीरियल पंहिंजावेरी। नेक्स्ट एपिसोड में आख़िर छा थींदो दोस्तों? अचण वारे एपिसोड में ईअं गंद थींदो जीअं हाणे हिन ड्रामे में गंद थी चुको आहे। वरी सोणी जो रिश्तो, सोणी जा ख़रीदार गॾु थी विया आहिनि, वरी रुंडे जूं गेमूं शुरू थी वियूं आहिनि, चाकर खान जा वरी फ़ैसिला शुरू थी विया आहिनि। हिकिड़ो बि चाकर जो फ़ैसिलो अॼु ताईं कामयाबु न आहे। छो चाकर खान जे फ़ैसिले ते अॼु ताईं कंहिं बि अमल न आहे कयो। पोइ वरी चाकर खान फ़ैसिला शुरू करे, न रुंडो हिन सां निकाह कराए पाईंदी, जो हिन सां कराए रुंडो कंहिंखे थुक कोन थो हाणे, हिक खे चए थो माल ॾियो धीउ तव्हांखे ॾियां। इहो निभागो पंहिंजी धीउ खे वापारी वांगुरु वधे थो वापराईंदो। अहिड़े हिसाब सां ड्रामे जी कहाणी सफ़ा तबाह थी चुकी आहे, सम्झ में कुझु नथो अचे। तव्हांखे छा थो लॻे कमेंट सेक्शन में ज़रूरु लिखिजो। वीडियो पोइ पुॼाणी ते मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।